मती अध्याय 21। यरूशलेम में यीशुअ जो शान सां दाख़िल थियणु। जॾहिं यीशु ऐं संदसि जा चेला यरूशलेम शहर जे वेझो जैतून जी पहाड़ीअ ते बेतफगे नाले जे गाम में पहुता, हुन पंहिंजे चेलनि खे ईअं चई करे मोकिलियो, साम्हूं वारे गामड़े में वञो, उते पहुचंदे ई तव्हांखे गॾई ॿधल मिलंदी ऐं उन सां गॾु उन जो हिकु बच्चो बि हूंदो। उन्हनि खे खोले करे मूं वटि खणी अचो। अगरि कोई तव्हांखे इन जे बारे में पुछे त उन्हनि खे चइजो, प्रभुअ खे इन जी ज़रूरत आहे ऐं उहो इन खे ॾाढो जल्दी ई वापसि मोकिले छॾींदो। इहा ॻाल्हि इन करे थी कि जेको वचन भविष्यवक्ता जे द्वारा चयो वियो हो उहो पूरो थिए। यरूशलेम जे माण्हुनि खे चओ, ॾिस, तुंहिंजो राजा तो वटि अची रहियो आहे। उहो नम्र आहे ऐं गधे ते सवार आहे, गधे जे बचे ते। उन ॿिन्हिनि चेलनि जीअं यीशुअ उन्हनि खे चयो हुयो, वञी करे उहो ई कयूं। उहे गॾे ऐं उन जे बचे खे खोले करे खणी आया। पोइ उन्हनि पंहिंजूं चादरूं उन्हनि जे मथां विधऊं ऐं उन खां पोइ यीशु उन जे मथां वेही रहियो। तॾहिं भीड़ मां ॾाढनि माण्हुनि पंहिंजा कपिड़ा रस्ते में विछायूं ऐं कुझु माण्हुनि वणनि मां टारियूं कटे करे रस्ते में फैलाए छॾियूं। यीशुअ जे अॻियां ऐं पोयां पोयां हलण वारी भीड़ इहो नारो पिए लॻाइनि, दाऊद जे वंशज खे होशाना! धन्य आहे उहो जेको प्रभुअ जे नाले सां थो अचे, स्वर्ग में परमेश्वर जी होशाना। जॾहिं यीशु यरूशलेम शहर में दाख़िल थियो त सॼे शहर में हलचल मची वई ऐं माण्हू पुछण लॻा त हे केरु आहे? उन भीड़ मां माण्हुनि चयो, इहो गलील क्षेत्र जे नासरत नगर जो भविष्यवक्ता यीशु आहे। मंदर मां वापारियुनि खे कढियो वञणु। यीशु मंदर जे अंदरि वियो ऐं उतां ॾे वठो करण वारनि खे ॿाहिरि कढी छॾियईं ऐं पैसा मटाए मंदर जा सिका ॾियण वारनि जूं मेजूं ऐं कबूतर विकिणण वारनि जूं संदुलियुनि खे हुन ऊंधो करे छॾियईं ऐं उन्हनि खे चयईं, पवित्र शास्त्र में इहो लिखियलु आहे कि मुंहिंजो घर सभिनीनि माण्हुनि जे लाइ प्रार्थना जो घर चवाइजंदो, पर तव्हां इन खे लुटेरनि जो अड्डो ठाहे छॾियो अथव। उन मंदर में ई कुझु अंधा लंगड़ा माण्हू यीशुअ वटि आया ऐं हुन उन्हनि खे ठीकु कयईं। पर जॾहिं मुख्य याजकनि ऐं धर्मशास्त्रियुनि यीशुअ जा इहे सामर्थी कम ॾिठा ऐं ॿारनि खे मंदर में इहो पुकारींदे ॿुधऊं, दाऊद जे वंशज जी होशाना, त उहे ॾाढो गुस्से सां भरिजी विया। पोइ उहे यीशुअ खां पुछण लॻा, छा तूं इहो ॿुधी रहियो आहीं कि इहे छा नारो लॻाए रहिया आहिनि? यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनई, हा, मां ॿुधी रहियो आहियां, पर तव्हां छा इहो पवित्र शास्त्र में न पढ़ियो अथव कि ॿारनि ऐं खीर पीअंदड़ ॿारनि जे मुंहं मां तूं पंहिंजी स्तुति कराई? पोइ यीशु उन्हनि खे छॾे करे शहर खां ॿाहिरि बैतनिया गाम में हली वियो ऐं उते उन राति गुज़ारी। बिना फल जे अंजीर जो वणु। ॿिए ॾींहं ते सुबुह जो जॾहिं यीशु शहर ॾांहुं वापसि मोटे पियो त हुनखे बुख लॻी। उन रस्ते जे किनारे हिकु अंजीर जो वणु ॾिठो, इन करे हू वण जे पासे में वियो, पर वण में हुनखे पतनि खां सवाइ कुझु बि न मिलियो। इन ते यीशुअ उन वण खे चयईं, हाणे खां वठी तोमें वरी कॾहिं फल न लॻनि। ऐं ओॾीमहिल ई उहो अंजीर जो वणु सुकी वियो। चेलनि खे इहो ॾिसी ताजुब थियो ऐं उहो ईअं चवण लॻा, इहो अंजीर जो वणु एॾो जल्दी कीअं सुकी वियो? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच थो चवां, अगरि तव्हां विश्वास कयो ऐं शक न कयो त तव्हां बि उहो करे सघंदव जेको मां इन अंजीर जे वण सां कयो। ऐं एतिरो ई न, पर इन पहाड़ खे बि ईअं चवंदव, हितां खां हटी करे समुंड में वञी पओ, त उहो बि थी वेंदो। इन करे मां तव्हांखे चवां थो, तव्हां जेको बि प्रार्थना में घुरो था त विश्वास कयो कि उहो तव्हांखे मिली वियो आहे। यीशुअ जे अधिकार जे बारे में सवाल। जॾहिं यीशु मंदर में वञी माण्हुनि खे सिख्या ॾेई रहियो हुयो त उते मुख्य याजक ऐं माण्हुनि जा पुरनिया हुन वटि अची करे संदसि खां पुछण लॻा, तूं इहे कम कहिड़े अधिकार सां थो करीं? इहो अधिकार तोखे कंहिं ॾिनो आहे? इन ते यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, मां बि तव्हां खां हिकु सुवाल थो पुछां, मूंखे इन जो जवाबु ॾियो त मां बि तव्हांखे ॿुधाईंदुमि कि मां इहे कम कहिड़े अधिकार सां थो कयां। छा यूहन्ना खे बपतिस्मा ॾियण जो अधिकार परमेश्वर जे तरफ़ां हो या माण्हुनि जे तरफ़ां हो? मूंखे जवाबु ॾियो। तॾहिं उहे पाण में बहस करण लॻा, अगरि असां हुनखे चऊं परमेश्वर जे तरफ़ां त उहो असांखे चवंदो, पोइ तव्हां उन जो विश्वास छो न कयो आहे? ऐं अगरि चऊं माण्हुनि जे तरफ़ां त उहे माण्हुनि खां ॾकंदा हुआ, छोकी सभु माण्हू यूहन्ना खे भविष्यवक्ता मञींदा हुआ। इन करे उन्हनि यीशुअ खे जवाबु ॾिनो, असांखे ख़बर कोन्हे। इन ते यीशुअ उन्हनि खे चयो, मां बि तव्हांखे न ॿुधाईंदुमि कि मां इहे कम कहिड़े अधिकार सां थो कयां। ॿिनि पुटनि जी मिसाल। पोइ यीशुअ उन्हनि खां पुछो,
इन ॻाल्हि जे बारे में तव्हांजो छा वीचार आहे? हिकु माण्हूअ जा 2 पुट हुआ। उन वॾे पुट वटि वञी करे ईअं चयईंसि, हे पुट, अॼु अंगूर जे बगीचे में वञी करे कमु कर। इन ते उन पंहिंजे पिता खे जवाबु ॾिनई, मां न वेंदुमि। पर पोइ पंहिंजे जवाब ते उनखे पछतावो थियो ऐं उहो वियो। पोइ उहो पिता पंहिंजे ॿिए पुट वटि वियो ऐं संदसि खे बि साॻियो ई कमु करण जे लाइ चयईंसि। उन पंहिंजे पिता खे चयईं, जी हा, मां वञा थो। पर उहो न वियो। मूंखे ॿुधायो, इन ॿिन्हिनि पुटनि मां कंहिं पंहिंजे पिता जी इच्छा खे पूरो कयो? उन्हनि यीशुअ खे जवाबु ॾिनो, पहिरें पुट। इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच थो चवां, महसूल उगाड़ण वारा ऐं वेश्याऊं तव्हां खां पहिरियों परमेश्वर जे राज्य में दाख़िल थींदा। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो इहो ॾेखारण जे लाइ आयो कि जीअं परमेश्वर चाहे थो अहिड़ो जीवन कीअं जीबो आहे, ऐं तव्हां उन ते विश्वास न कयो आहे। पर महसूल उगाड़ण वारनि ऐं वेश्याउनि उन ते विश्वास कयूं। तव्हां हे सभु ॾिसी करे बि पंहिंजे पापनि मां तौबा न कयो आहे ऐं न ई यूहन्ना ते विश्वास कयो आहे। दुष्ट किराएदार किसाननि जी मिसाल। हिकु ॿी मिसाल ॿुधो। हिकु माण्हूअ अंगूर जो बाग़ लॻायो ऐं उन जी चौधारी भितूं खणायईं ऐं अंगूर जो रस कढण जे लाइ खॾो खोटायईं ऐं उन जे संभाल करण जे लाइ मीनार ठारायईं ऐं उन खां पोइ बाग़ किसाननि खे ठेके ते ॾेई पाण ॿिए शहर हली वियो। जॾहिं फसल जी मुंद आई त हुन पंहिंजे दासनि खे उन्हनि किसाननि वटि पंहिंजो हिसो वठण जे लाइ मोकिलियईं। पर किसाननि उन दासनि मां कंहिंखे त पकिड़े करे मारियो कुटियऊं ऐं कंहिंखे त मारे छॾियऊं ऐं कंहिंजे मथां त उन्हनि पथराव कयूं। पोइ हुन माण्हूअ पंहिंजे ॿियनि दासनि खे उन्हनि ॾे मोकिलियो ऐं हिन दफ़े हुन पहिरियों खां वधीक दास मोकिलियईं ऐं किसाननि उन्हनि सां बि अहिड़ो ई व्यवहार कयो जेको उन्हनि पहिरियों आयल दासनि खां कयो हो। आख़िर में हुन पंहिंजे पुट खे इहो सोचे करे मोकिलियईं कि उहे मुंहिंजे पुट जी इज़त कंदा। पर जॾहिं किसाननि उन जे पुट खे ॾिठो त उहे पाण में चर्चा करे चवण लॻा, इहो ई त मिल्कियत जो वारिसदार आहे। अचो हिन खे ई मारे छॾियूं ताकी सॼी मिल्कियत ई असांजी थी वञे। इन करे उन्हनि हुन खे पकिड़े करे बगीचे खां ॿाहिरि कढियो ऐं संदसि खे मारे छॾियो। इन करे हाणे ॿुधायो कि जॾहिं अंगूर जे बगीचे जो मालिक ईंदो त उन किसाननि सां छा कंदो? उन्हनि यीशुअ खे चयो, उहो उन दुष्ट किसाननि खे बुरी तरीक़े सां नाश कंदो ऐं अंगूर जो बगीचो ॿियनि किसाननि खे ठेके ते ॾेई छॾींदो, जेके हुन खे वक़्त ते फल ॾींदा रहनि। इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, छा तव्हां इहो कॾहिं पवित्र शास्त्र में न पढ़ियो अथव? जंहिं पत्थर खे ठेकेदारनि बेकार सम्झी ठुकरायो, उहो ई पत्थर सभिनीनि खां वधीक अहमियत वारो थी वियो आहे। इहो कमु प्रभुअ कयो जेको असांजी नज़र में अद्भुत आहे। तंहिं करे मां तव्हांखे चवां थो कि परमेश्वर जो राज तव्हां खां खसियो वेंदो ऐं अहिड़े माण्हुनि खे ॾिनो वेंदो जेके पंहिंजे जीवन मां फल था खणी अचनि। इन करे हाणे जेको बि इन पत्थर जे मथां किरंदो उहो चकनाचूर थी वेंदो ऐं जंहिंजे मथां बि इहो पत्थर किरंदो उनखे इहो पीसे छॾींदो। मुख्य याजक ऐं फरीसी इहा मिसाल ॿुधी करे सम्झी विया कि यीशु इहो असांजे बारे में ई चई रहियो आहे। इन ते उन्हनि यीशुअ खे पकड़णु चाहियो, पर भीड़ खां ॾकनि पिया, छो कि माण्हू यीशुअ खे भविष्य वक्ता मञींदा हुआ।